इन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ जे म्युनिसिपल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि पीर जे ॻोठ जे तमामु मोहल्लनि में बरसाति जो बीठल पाणी निकाल न थी सघियो आहे। बरसाति जो पाणी निकाल न थियण करे पीर जे ॻोठ जी आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। पीर जो ॻोठ कची आबादी में 2 महीननि खां वठी बारिश पई आहे, उन खां बाद में हितां जो जेको पाणी आहे उहो निकाल न थी सघियो आहे। हितां जा रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचण वञण में उन्हनि खे दिक़त आहे। हितां जी जेके दीवारियूं आहिनि जॻह जूं उहे बि किरी पियूं आहिनि। वधीक इन हवाले सां हितां जे रहवासियुनि खां वीचार वठंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। पाणी लॻो पियो आहे, भाउ किन लॻो पियो आहे, गंदगी लॻी पई आहे, ॿार बचो बीमार लॻो पियो आहे, जायूं किरी पियूं आहिनि कचिरे में। घणो टाइम थी वियो आहे पाणी 4-5 साल थी विया आहिनि पाणीअ खे भाउ ते। कंहिंखे चवरायो आहे? साईं नजीबला शाह खे चयो उहो आयो, वरी चई त भाउ ठही मिलंदी तव्हांखे हर शइ, वरी त उहो आयो न आहे, वोट कढी वियो हलिया विया आहिनि बसि। निकर न आहिनि, जड़ियूं फुड़ियूं लॻी पियूं, ॾाढो तंग थी विया आहियूं। तकलीफ़ आहे ॾाढी। पाणी जाम थी वियो आहे। यकी जीअं बरसाति वसी आहे कोई न आयो आहे पाणी कढण लाइ। ॾिसो था पाणी ॾाढो आहे, जाॾो ताॾो तरी था निकिरूं, का बि सहूलियत न आहे, न गिटी आहे न नेकर आहे, पाणी आहे। कादने जीअं त पीर जे ॻोठ कची आबादी जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणो त केतिरो ई टाइम थी वियो आहे त पाणी बीठल आहे। असां इंतिज़ामिया खे केतिरा ई दफ़ा चयो आहे पर हुन ते को बि अमल दरामद न थियो आहे। असां हिकु भेरो हुननि खे ॿीहर अपील था कयूं त पाणी निकाल कराए ॾिनो वञे त जीअं असांजी ज़िंदगी आसान बणिजी वञे। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।